बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब को पहिरियों त मां हिन जी वज़ाहत कयां त एज़ अ सरदार न एज़ अ कंबर जो ख़ादिम मां इहे कैंप पढ़ंदो आहियां फ़ी सबीलिल्लाह। इन में असां सां सैलानी वेलफेयर ट्रस्ट वारनि जो वॾो ताउन हूंदो आहे। उन्हनि जी सॼी टीम ईंदी आहे कराची मां। सॼो सामान वग़ैरह बंदोबस्तु उन्हनि जो हूंदो आहे। सिर्फ़ु अञा असां उन्हनि खे हिते पंहिंजी जॻह प्रोवाइड कंदा आहियूं। ॿी जेका हिते उन्हनि सां लॉजिस्टिक हेल्प हूंदी आहे उहा हिते असां उन्हनि सां कंदा आहियूं। मिसाल जी रिहाइश आहे, खाधो पीतो आहे, उनजो बंदोबस्तु आहे, या मरीज़नि जी अरेंजमेंट थींदी आहे। उन्हनि जे लाइ इहो ऑपरेशन जेको थिएटर ठाहींदा आहिनि, ओटी जेका ठाहींदा आहिनि, उन्हनि जो बंदोबस्तु मतिलबु हिकिड़ी बिल्डिंग अरेंज करणु, उहो सॼो असां उन्हनि लाइ कंदा आहियूं। ऐं प्लस जेका हिते पब्लिसिटी कराईंदा आहियूं त जंहिंजे वसीले हिते मरीज़ अचनि ऐं उन खां वधि में वधि फ़ाइदो वठी सघनि, असां इहा शइ उन में कंदा आहियूं। पोइ 2 ॾींहं असां जेको थी सघंदो आहे हिते पंहिंजा हिन मरीज़नि सां गॾु हूंदा आहियूं आख़िर ताईं। या डॉक्टरनि खे का शइ ज़रूरत हूंदी आहे उहा प्रोवाइड कंदा आहियूं, या मरीज़नि खे कंहिं शइ ज़रूरत पवंदी आहे उहा असां प्रोवाइड कंदा आहियूं। ऐं जीअं तव्हां पुछो त हिन में घणा ऑपरेशन थींदा आहिनि, एवरेज जेका आहे असां वटि 100 खां 125 मरीज़नि जा ऑपरेशन्स थियनि था। बाक़ी OPD जे करे तव्हां पुछो त तक़रीबन 500 खां क्रॉस करे वेंदी आहे हिकिड़े ॾींहं में जेका OPD हूंदी आहे। उन में पोइ मुख़्तलिफ़ मरीज़ हूंदा आहिनि के ईअं चेकअप लाइ ईंदा आहिनि, कंहिंजी नज़र कमज़ोर हूंदी आहे, कंहिंखे रिकमेंड कंदा आहिनि कराची लाइ। उन्हनि जो बि जेकॾहिं वाधारो ख़र्चु हूंदो आहे उहा बि सैलानी वारा पाण कंदा आहिनि। जेकॾहिं को अहिड़ो कॉम्प्लिकेशन हूंदी आहे कंहिं केस में, उन लाइ बि उहो पंहिंजो रिकमेंड कंदा आहिनि त उनजे ऑपरेशन जंहिंमें 2-3 लख रुपया ख़र्चु ईंदो आहे उहो बि कंदा आहिनि। ॿियो जेकॾहिं कंहिंखे दवा जी ज़रूरत हूंदी आहे उहा दवा वग़ैरह इहे मुफ़्त प्रोवाइड कंदा आहिनि। या कंहिंजी अखियुनि जी वॉश जी ज़रूरत हूंदी आहे उहा, या कंहिंजे अखि में गोश्त अची वेंदो आहे, उहे सना केस बि हिते मुफ़्त में कया वेंदा आहिनि, का बि हुन जी चार्जिस न हूंदी आहे। सो इहा असांजे लाइ ॾाढी ख़ुशकिस्मती जी ॻाल्हि आहे जो असांजे इलाइक़े में अहिड़े क़िस्म जूं कैंपियूं लॻनि थियूं। ऐं जंहिं तरीक़े सां इहा एवरेज असां मरीज़नि जी ॿुधायूं था त इन मां अंदाज़ो थिए थो त अञा वधीक मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि इन कैंपियुनि जी ज़रूरत आहे। छाकाणि जो असांजो हिकु माण्हू सादो माण्हू आहे, ॿियो ग़रीब माण्हू आहे, ॿियो अहिड़नि इलाइक़नि में रहे थो जिते उन्हनि खे अस्पतालनि ताईं पहुचण जी फैसिलिटीज़ कोन्हनि के। उन्हनि इलाइक़नि में जेकॾहिं अहिड़ियूं कैंपियूं लॻनि थियूं त मां सम्झां थो इन सां ग़रीबनि खे वधि में वधि फ़ाइदो मिलंदो। सरहदी वारनि माण्हुनि खे घुरिजे, अप्रोच वारनि माण्हुनि खे घुरिजे त अहिड़नि इलाइक़नि में अहिड़ियूं कैंपियूं क़ाइमु कनि त जीअं वधि में वधि इन्हनि मरीज़नि खे, ग़रीबनि खे इन शइ में फ़ाइदो मिली सघे। न हिन में को बि पार्टी जो न हूंदो आहे। हीअ कैंप जेका तक़रीबन 4थों साल लॻे थी हिते पई। मूंखे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में आए तक़रीबन 2 साल थिया आहिनि। उन खां अॻु में बि कैंप लॻंदी ईंदी आहे। हीअ कंहिंजे को उन ते फंडिंग वग़ैरह ते न आहे, हीअ सोशल वर्क आहे। हीअ बसि ख़ुदा जी रज़ा जे लाइ माण्हू करे थो। इन में असां पाण ई इन में ताउन कंदा आहियूं, या पंहिंजे असांजी फैमिली में जेकॾहिं को ज़कात ॾियणु चाहींदो आहे बि उहो पाण ख़ुशी सां इन में असांजी पंहिंजी फैमिली में उहो कराईंदा आहियूं। बाक़ी हिन में कंहिंजी का पार्टी या कंहिं ॿाहिरियों फंड कुझु बि न हूंदो आहे। इन खां अॻु में हिननि सां हिकिड़ी मोबाइल OT हूंदी जेका हिकिड़ी वॾी ट्रालो हूंदो जंहिंमें हिन जो सॼो सिस्टम ठहियलु हूंदो। बदकिस्मती सां गुज़िरियल साल इन गाॾी खे बाहि लॻी वई। पोइ हूअं त इन जी अरेंजमेंट सॼी OT जी उन गाॾी में ई हूंदी। पोइ उन में बाक़ी सिर्फ़ु जेका थींदी आहे असांजी OPD उहा असां ॿाहिरि कराईंदासीं, या स्कैनिंग जेका वग़ैरह उहा ॿाहिरि कराईंदासीं। बाक़ी ऑपरेशन वग़ैरह गाॾी में अंदरि थींदियूं। गाॾी सड़ण खां पोइ वरी कुझु मामला अहिड़ा थिया जो असांखे मजबूरन उहो जेको बि अरेंजमेंट आहे उहो हिनखे करे ॾियणो थो पए। पोइ उन खां अॻु में हिननि जी टीम पहिरियों आई, उहो जॻह विज़िट करे वेंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि जेकॾहिं उहा सूटेबल हूंदी आहे त उते पंहिंजो बंदोबस्तु कंदा आहिनि ऐं उनखे रिकमेंड कंदा आहिनि त हिते असां कैंप भरंदासीं। जेकॾहिं का सहूलियत उते न हूंदी आहे, छो जो हिन में वधि में वधि एरिया जो ख़्यालु करिणो पवंदो आहे, सफ़ाई सुथराई जो, छो जो अखि जो मसइलो नाज़ुक मसइलो आहे। उन हिसाब सां हुनखे एयर टाइट हुजे ऐं सफ़ाई उते हुजे। जेकॾहिं उहा उन्हनि जे उन मयार जे मुताबिक़ हूंदी उते पोइ कैंप हणंदा आहिनि। हाणे बि विज़िट करे विया, पोइ हुनखे जॻह मुनासिबु लॻी, पोइ हिन चयो भली तव्हांजे उताक में असां हणंदासीं। पहिरियों हिन इहा ॻाल्हि कई त असां उहा गाॾी सड़ी वई आहे जेका हिन जी हुई। पोइ जेकॾहिं का ॿी जॻह पोइ असां पंहिंजे उताक हुननि खे विज़िट कराईसीं। बाक़ी ॿिनि जॻहनि ते किथे स्कूलनि में बि थियनि थियूं, पर असां वटि स्कूलनि जी हालत ज़बून लॻी पई आहे। तंहिंजे करे असां पंहिंजे उताक हुननि खे ॾिनी आहे प्रोवाइड कयां। रिहाइश बि हुननि जी हिते ई आहे ऐं सॼो सिस्टम बि हुते पंहिंजो कनि था। साईं SOP त हाणे पंहिंजे वसो जेतिरो कोशिशि कयूं था करे सघूं था, पर पोइ बि उन में काफ़ी हद ताईं ॿाराड़ी जा माण्हू आहिनि,
ॿियो त ज़ईफ़ तक़रीबन तबिको हिन में अचे थो। कोशिशि केतिरी बि कयूं था पर उहो थोरी घणी रश हुन में थिए थी, पर पंहिंजे वसार जेतिरो थी सघे थो असां SOP जो ख़्यालु कयूं था। उन में कोशिशि कयूं था त कम खे थोरो मतिलबु स्पेस ॾेई करे हलायूं। ऐं ॿियो सैनिटाइज़र्स या इहो मास्क वग़ैरह मरीज़नि खे असां प्रोवाइड कयूं था, ॾियूं था, पर वरी मरीज़ लाहे था छॾनि। बहरहाल मतिलबु असांखो जेको पुॼे थो। बाक़ी डॉक्टरनि पंहिंजी तरफ़ों जेको OT आहे उन में अंदरि जेको सिस्टम आहे जिते वेठा आहिनि उते उनजो पूरो ख़्यालु कंदा। मतिलबु अंदरि उनखे सॼी राति स्प्रे करे छॾींदा उन एरिया खे जिते मरीज़ ईंदा। मतिलबु उन्हनि जी तमामु सुठी कोशिशि आहे त जीअं जेतिरो थी सघे मरीज़नि खे इन्हनि शयुनि खां या ॿाहिरि आयल माण्हू खे मतिलबु साफ़ु करे पोइ असां अंदरि वठी अचूं। डॉक्टर्स टीम कराची जी आहे, पोइ हुन में कुझु असांजा स्पेशलिस्ट जेके आहिनि असांजे कंबर मां, जीअं डॉक्टर इब्रार आहे जंहिंजो वसी तजुर्बो आहे हिन फीको जेको ऑपरेशन वग़ैरह थियनि था। तक़रीबन गुज़िरियल 4 सालनि खां वठी उहो सिंध बलोचिस्तान उन एरिया में कंदा अचनि था। साल में तक़रीबन 1000 खां 1500 ऑपरेशन कनि था। उन काफ़ी वसी तजुर्बो आहे उहो आहे। उन खां अलावा हिकिड़ो असांजो डॉक्टर ज़ाहिद पेचो आहे, उहो बि असांजे एरिया जो आहे। ऐं ॿी समूरी टीम जेका आहे उहा कराची जी आहे, जंहिंमें डॉक्टर फुरकान आहे, डॉक्टर असांजो जुनेद आहे, अदनान आहे, हिकु ॿिया बि आहिनि। साईं इहो त तमामु भलो सुवालु कयो आहे। इहो त असांजो देरीना मुतालबो आहे हिते, छो जो हिन वक़्तु जेको कॉलेज आहे उहो म्यूनसिपल कमेटी जी बिल्डिंग में आहे। हिकिड़ी पुराणी बिल्डिंग आहे उते जेका विच शहर में आहे, पर उते रश एतिरी घणी आहे जो मां सम्झां थो त आम माण्हू ई क्लास थो करे सघे थो, पर नियाणे जो अचणु वञणु वॾो मसइलो थींदो आहे। ख़ुशूसन जॾहिं एग्ज़ाम वग़ैरह थींदा आहिनि या उन्हनि खे पिक एंड ड्रॉप जे लाइ सवारी ईंदी आहे, उनखे ॾाढी रश थी थिए। पोइ असांखे पाण इहा तमामु ऑकवर्ड लॻंदो आहे जो असांजे पंहिंजे शहर जूं नियाणियूं अहिड़ी कंडीशन में वञी हुते तालीम हासिलु कनि थियूं या हुते इदारे में वञनि थियूं। इन खां अॻु में हिते मुख़्तियार खान हाउस आहे पुराणो, जेको प्राइमरी स्कूल गर्ल्स कॉलेज जे भरिसां स्कूल जे भरिसां आहे। हाई स्कूल बि उते आहे, वोकेशनल स्कूल बि उते ई आहे। उते बिल्डिंग आहे जेका हिन वक़्तु बाअसर माण्हुनि जे कब्ज़े हेठि आहे। सो मुख़्तलिफ़ मौक़नि ते असां इहे मुतालबा कया आहिनि त इहा बिल्डिंग जेका आहे इन बाअसर माण्हुनि खां ख़ाली कराए हिते कॉलेज ठाहे वञे, जेका तमामु सूटेबल जॻह आहे, ख़ासि करके नियाणे जी तालीम जे हिसाब सां। छो जो रोड बि कुशादो आहे, मीरो ख़ान रोड ते आहे, हिकु पासे खां जज साहिब जो रेजिडेंस बि आहे, मुख़्तियार खान हाउस बि आहे, ऐं परियां वरी थाणो बि आहे। सो हिते मां सम्झां थो अहिड़े क़िस्म जी का बि ओबाश छोकिरनि जी जेका ख़शट वग़ैरह थींदी आहे या हिकिड़ी फज़ूल बि हणंदो उहा बि न थींदी, ऐं हिकिड़ी परदे जी हालत में छोकिरी पंहिंजी तालीम हासिलु करे सघे थी। सो असां तव्हांजे हिन चैनल जे तवसु सां बि मुतालबो कयूं था DC साहिब खां, कमिश्नर साहिब खां, त तव्हांजे रेवेन्यू जी बिल्डिंग हिते पई आहे जेका कुझु माण्हुनि जे ज़ाती इस्तेमाल में आहे, उहा असांखे फ़ौरन ख़ाली कराए। जेकॾहिं हिते कॉलेज ठहियो वञे त मां सम्झां थो इहा तमामु बहितरीनु जॻह आहे। ऐं ॿिए तरफ़ म्यूनसिपल जी जेका बिल्डिंग आहे जेका विच शहर में आहे उहा बि ख़ाली थी वेंदी, ऐं उते बि मुख़्तलिफ़ मार्केट वग़ैरह ठाहे सघे। असां पंहिंजी म्यूनसिपल जे लाइ सोर्स ऑफ इनकम बि जनरेट करे सघूं था। उतां ॿ फ़ाइदा थी सघनि था। सही, बस स्टैंड या टैक्सी स्टैंड लाइ इहा ज़मीन शुरू खां वठी हिते रखियलु आहे। जॾहिं असांजो चाचो चेयरमैन हूंदो अली हसन खान हिकिड़ो 1983 खां वठी इहा एरिया आहे जेका मख़सूस कई वई आहे बस स्टैंड जे लाइ ऐं टैक्सी स्टैंड जे लाइ। पर वक़्त सां हालात जे करे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे मौक़ो मिलियो, कंबर वारनि माण्हुनि ॿियनि दोस्तनि खे बि आज़मायो, पर उहो आज़माइश जो अॼु नतीजो इहो मिले थो त उन्हनि माण्हुनि खे एतिरो ताक़तवर कयो वियो जो वरी उहे ई माण्हू असांजे उन मिल्कियतुनि ते हिन महिल कब्ज़ा कयूं वेठा आहिनि। ऐं पोइ हिन वक़्तु बि जेको बस स्टैंड मंज़ूरु थियल आहे उन ते बि कुझु माण्हुनि जा हिन वक़्तु कब्ज़ा मौजूदु आहिनि ऐं कुझु एरिया ते कब्ज़ो करणु चाहिनि था, जंहिंजे लाइ असांजे PTI तरफ़ां बि भरपूर मुज़ाहमत कई वई आहे। सोशल मीडिया जे ज़रिए या एहतिजाजनि जे ज़रिए उनजी भरपूर मज़ाहमत कई वई आहे। DC जावेद जागीरानी साहिबु असांखे पूरो यकीन ॾियारायो आहे त हिन ते को बि कब्ज़ो जेको हूंदो असां कंहिंखे न ॾींदासीं, ऐं इहो बि वाइदो कयो अथई जेको अॻ में कब्ज़ो थियल आहे उहो बि तव्हांखे असां हटाए ॾींदासीं। पर हूअ थोरी बाअसर आहे, सियासी असर रसूख़ रखे थी। कुझु बाअसर माण्हुनि जो उन्हनि जे हथ आहे, मौजूदा हुकूमत में उहे वेठल आहिनि, पंहिंजे उन हुकूमत जे ज़ोर ते उहो वरी बि अचे बार बार उन कम में मुदाख़लत करे कम खे रोकाइनि था। पर असां सम्झूं था अॼु सोशल मीडिया जो दौरु आहे, मीडिया जो दौरु आहे,
हर माण्हू अवेयर लॻो पियो आहे। का बि शइ जेकॾहिं को नाजाइज़ी करे थो उहा शइ हाईलाइट थिए थी। असां कंहिं बि सूरत में उन्हनि माण्हुनि खे इहो कब्ज़ो करणु न ॾींदासीं ऐं इंशाअल्लाह ताला पंहिंजे हिन शहर जी इहा प्रॉपर्टी बचाए पंहिंजे बस स्टैंड खे टैक्सी स्टैंड खे ॾींदासीं। हिन वक़्त बि अंदरि उते हिकिड़ो ठेकेदार आहे जेको कमु छॾे वियो आहे, पर उते हुनजी हिकिड़ी वॾी हाल नमूनो ठहियलु पियो अथसि। असांखे इहो बि ख़दशो आहे त उन ते बि उनजो अॻिते हली कब्ज़े जो इरादो आहे त इन शइ ते अॻिते हली पंहिंजा को कब्ज़ो ॼमाईंदो। या जेको हिन पासे ॾांहुं हिकु पुराणो नाको हूंदो हो म्यूनसिपल कमेटी जो, उन जा बि कूड़ा काग़ज़ ठाहे करे उन ते बि ज़ाती मिल्कियत ठाही वई आहे। असां इहो बि मुतालबो कयूं था उहा बिल्डिंग बि फ़ौरन ख़ाली करे या उते 1-5 जी ऑफिस क़ाइमु थिए त जीअं एमरजेंसी पुलिस उते हुजे, या ॿी सूरत में जेको इहो वैक्सीनेशन कंदा आहिनि ॿारनि जी, उहा ऑफिस उते क़ाइमु कई वञे त जीअं ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे उन शइ जो फ़ाइदो उते मिली सघे।